सोभोदरो शहर जे रहवासी उस्ताद कुतुबुद्दीन अब्बासी एहतजाज कंदे चयो त 11 ॾींहं अॻु मालूम हथियारबंदनि मूंखां हथियारनि जे ज़ोर ते मूंखां सोभोदेरो शहर मां अॻूणे टाउन चेयरमैन जे बंगले भरिसां हथियारनि जे ज़ोर ते तशदुद करे मूंखां 0 मीटर सीडी मोटरसाइकिल ऐं 20,000 रोक रक़म हुर करे फ़रार थी विया। मूं अहिड़ी रिपोर्ट सोभोदेरो थाणे ते दाख़िल कराई। SHO सोभोदेरो अकबर आलमाणी रुगो डटा पियो ॾिए त मोटरसाइकिल रिकवर कराईंदसि। मां अहिड़ी धां खणी SSP खैरपुर मलिक ज़फ़र इक़बाल खे ॾिनी, जंहिं SHO सोभोदेरो अकबर आलमाणी खे हुकुम ॾिनो त ॾोहारियुनि खां मोटरसाइकिल वापसि कराए। SHO जा वाठा मूं वटि अचनि पिया जेके खाए पी बि वञनि था ऐं चवनि था त तुंहिंजी गाॾी SHO खे मिली आहे, इन वटां काहे वञु। SHO सोभोदेरो SSP जा हुकुम बि थुरे छॾिया, फुरथियल मोटरसाइकिल वापसि कराइण खां साफ़ इनकार करे छॾियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।